लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। तेरे जैसा तेरे जैसा तेरे जैसा हमें कोई मिला नहीं। ओ लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। ज़माने भर की बातें उनसे कह दी। ज़माने भर की बातें उनसे कह दी। जो कहना चाहिए था वो कहा नहीं। जो कहना चाहिए था वो कहा नहीं। वो मुझको लग रहा था प्यार मेरा। वो मुझको लग रहा था प्यार मेरा। वो जैसा लग रहा था वैसा था नहीं। वो जैसा लग रहा था वैसा था नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। माशाल्लाह। हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण। केड़ा हाल इन तव्हांजा? ठीक ठाक आयो? खैर खैरियत सां आयो? उम्मीद आहे त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो। मां त तव्हां सभिनीनि खे ॾाढो मिस कयो। इनफैक्ट मुंहिंजो बि वीकेंड सुठो गुज़रियो अल्हम्दुलिल्लाह। ऐं हर ॾींहुं सुठो ई गुज़रंदो आहे। कोशिशि कंदा आहियूं त हर ॾींहुं सुठो ई गुज़रे। ऐं आफ्टर वीकेंड वी आर टुगेदर राइट नाउ। ऐं असां सां शोभी भाई हिते मौजूद आहिनि, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? बिल्कुल ठीक ठाक, आप सुनाइए। अल्हम्दुलिल्लाह। कैसा गुजरा वीकेंड? बहुत अच्छा गुजरा। अच्छा गुजरा, लेकिन मैंने सुना बहुत बिजी रहे आप लोग रिकॉर्डिंग्स में। वो रिकॉर्डिंग्स थी हमारी अपनी, लेकिन वो बहुत मजेदार थी, बहुत अच्छा। माशाल्लाह, चलें सब खैर खैरियत से हो गया। माशाल्लाह, वेरी गुड। सॉन्ग बहुत अच्छा सुनाया आपने, मुझे बहुत अच्छा सुनाया। जी व्यूअर्स, त जीअं ॻाल्हियूं खोड़ आहिनि करण जे लाइ। ऐं अॼु जेके असां वटि हिते गेस्ट ईंदा थोरी देर में, त उन्हनि जो जेको वास्तो आहे क्राइम रिपोर्टिंग सां आहे। ऐं माशाल्लाह ही इज़ द वन ऑफ द बेस्ट क्राइम रिपोर्टर राइट नाउ वी हैव। ऐं उन्हनि जी नॉलेज तमामु सुठी आहे। ऐं जॾहिं हो पंहिंजे कम ते हूंदा आहिनि, रिपोर्टिंग कंदा आहिनि जॾहिं, त मतिलबु सभु कुझु विसारे छॾींदा आहिनि। त आस पास केरु आहे उन्हनि जे, हो पंहिंजे कम में एतिरे हद ताईं त मतिलबु इन्वॉल्व थी वेंदा आहिनि। ऐं सुठी ॻाल्हि आहे,
जेको बि कजे उन में महिनत नज़र ईंदी आहे इंसान जी, जॾहिं उहो पाण उन जे अंदरि इन्वॉल्व थी वेंदो आहे। इवन असां पाण जॾहिं कैरेक्टर्स कंदा हुआसीं, असांखे कोई बि जॾहिं कैरेक्टर मिलंदो हुयो त मां कहिड़ी मतिलबु कंहिं हद ताईं मां विसारे छॾींदी हुयसि त मां किरन आहियां, ऐं जेको कैरेक्टर हूंदो मां उन में अंदरि इन्वॉल्व थी वेंदी हुयसि ऐं मां बिल्कुलु विसारे छॾींदी हुयसि त जेको आहे मां कोई ॿियो आहियां। त ईअं ई तव्हांजी महिनत जॾहिं कंदा आहियो त ईअं ई तव्हांजी महिनत नज़र बि ईंदी आहे, तव्हांजो आहिस्ता आहिस्ता नालो बि थींदो आहे। सभिनि खां पहिरियां त मां काफ़ी ॾींहंनि खां सोचां पई त तव्हां सां जेको आहे कुझु डिस्कस कयां, छो त हीउ जेको टाइम आहे हिकिड़ो त पैंडेमिक तक़रीबन 1.5 साल खां वठी जेको सिचुएशन्स हली रहियूं आहिनि, तव्हां सभिनीनि जे साम्हूं आहे, सभु वाक़िफ़ आहियूं उन्हनि शयुनि खां। त सभिनि खां पहिरियां त मुंहिंजी ऐं मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां पाक आर्मी खे तमामु घणा सलाम पेश करणु चाहींदसि, उन खां पोइ एयरफोर्स खे तमामु घणा सलाम पेश करणु चाहींदसि, ऐं उन खां पोइ जेको आहे मर्चेंट नेवी उन्हनि खे तमामु घणा सलाम पेश करणु चाहींदसि, उन खां पोइ असांजी सिंध पुलिस आहे, रेंजर्स आहे, ऐं जेके बि एक्टिव इदारा ऐं जेके अनएक्टिव अंडरग्राउंड जेके कमु कनि थियूं, एजेंसीज़ जेके कमु कनि थियूं, उन्हनि सभिनि खे मां सलाम पेश करणु चाहींदमि, छो त तव्हांजी वजह सां असां जेको आहियो सेफ आहियूं, पंहिंजे घरनि में सुठी तरह निंड कयूं था ऐं शहर में मुल्क में चङी तरह सां घुमी सघूं था विदाउट एनी प्रॉब्लम। उन खां अलावा ॿियो नंबर ते मां जेको आहे सलाम पेश करणु चाहींदमि असांजो हेल्थ वर्कर्स जेके आहिनि, मेडिकल स्टाफ जेको आहे, नर्सिस थी विया, डॉक्टर्स थी विया, केतिरा प्रॉब्लम्स पेश आया, केतिरा प्रॉब्लम्स पेश आया, हुननि पंहिंजी फैमिलीज़ विसारे छॾियूं, पंहिंजा ॿार विसारे छॾिया, पंहिंजे घर भातियुनि सां कॉन्टेक्ट छॾे ॾिनो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी मदद करण जे लाइ, हिन सिचुएशन सां विढ़ण जे लाइ। हो महीननि जा महीना हॉस्पिटल में रहिया, छाजे लाइ त असांजा प्यारा सर्वाइव करे सघनि, असांजे प्यारनि खे नई ज़िंदगी ॾियण लाइ। बेशक अल्लाह साईं ज़िंदगी ॾींदो आहे, ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे, पर शिफ़ा जेका आहे न उहा डॉक्टर जे हथ में बि अल्लाह साईं ॾिनी आहे। पहिरें अल्लाह आहे, उन खां पोइ डॉक्टर आहे। त उन्हनि बि असांजी काफ़ी मदद कई, उन्हनि खे बि मां सलाम पेश करणु चाहींदमि। ऐं उन खां पोइ जे असां वटि थर्ड ते जेके अचनि था न्यूज़ रिपोर्टर्स अचनि था, ऐं न्यूज़ रिपोर्टर्स जो बि इहो ई कमु आहे, चाहे गर्मी हुजे, चाहे सर्दी हुजे, चाहे तूफ़ान हुजे, चाहे आंधी हुजे, हो पंहिंजे कम खां पुठिते न हटंदा आहिनि, हो पहुचंदा आहिनि, हर हाल में उन सिचुएशन ते पहुचंदा आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां हो रिपोर्टिंग कंदा आहिनि, कहिड़ा ज़रिया हुननि खे असां वटि ताईं पहुचाइनि था, कहिड़ा प्रॉब्लम्स हुननि खे फेस अचनि था पिया। मां उन्हनि खे बि सलाम करणु चाहींदसि न्यूज़ डिपार्टमेंट खे। त चवण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं असां महिनत कंदा आहियूं त असांजी महिनत नज़र ईंदी आहे। ऐं असां सां गॾु कॉल बि आहे हींअर आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम, कीअं आहियो ज़ैन, ठीकु आहियो? जी हाँ, बिल्कुल ठीक ठाक। आप ये कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। जी ज़ैन, छा चवणु चाहींदव? जी मां तव्हां मां पहिरां जोबी भाई खे पंहिंजे स्टूडियो में मुलाक़ात करणु चाहिंदमि। जी जी। जोबी भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी कैसे हो? बिल्कुल ठीक ठाक हूँ, आप कैसे हैं? जी मैं अल्लाह का करम है। तुमने मुझे पहचाना? मैंने ज़ैन, आप हमारे कॉलर हैं, वैसे तो हमने पहचान लिया। छोटे से कॉलर छोटे से हैं। कॉलर। आ रही है? अब सही आ रही है? जी जी अब सही है। ठीक है, मैंने कहा भाई पहचान लिया ज़ैन, क्यों नहीं पहचानेंगे आपको? जी जी ठीक है, मैं आपको गाना सुनाना चाहूँगा। सुनाए। बिल्कुल। जी तुम म्यूजिक बताने, ठीक है ना? ओ जाने मन ओ जाने जाना, ऐसा यूं तुझा दीवाना, मुझा प्यार तू कदो कर, मुझे मोहब्बत तू निदो कर, तेरी मोहब्बत जा फसाना, जाने मन ओ जाने जाना, ऐसा यूं तुझा दीवाना, मुझा प्यार तू करो कर, मुझे मोहब्बत तू निदो कर, तेरी मोहब्बत जा फसाना, जाने मन ओ जाने जाना,
असायूं तुझा दीवाना पगज दीवान जो जान कलो कर जहिड़ो थई दिल में हाल कलो कर पगज दीवान जो जान कलो कर जहिड़ो थई दिल में हाल कलो कर वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त ज़ैन, माशाल्लाह जबरदस्त। तव्हांजी आवाज़ ॾाढी प्यारी आहे, अल्लाह आते कीअं लॻो सॉन्ग? ॾाढो जबरदस्त। तव्हांजी चवां थी आवाज़ ॾाढी प्यारी आहे माशाल्लाह सां। जी मां केटीएम ते अची चुको आहियां, मां हिते जी जी नासू चवंदो मां अची मां नाखण आहियां, मां जी जी केटीएम ते महिमान रमज़ान ट्रांसमिशन में मां अची चुको आहियां। माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त। बस ईअं ई मेहनत कंदा रहिजो ऐं गॾु गॾु पंहिंजी स्टडीज़ बि कंप्लीट कजो, ठीकु आहे? जी जी ओके, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़, थैंक यू सो मच ज़ैन, थैंक यू। जी व्यूअर्स, त प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं ऐं बस सवाल मां तव्हां सां कंदी आहियां। अॼु असां हिकिड़ो ॿियो बि सेगमेंट इंट्रोड्यूस करायूं था ऐं उहो सेगमेंट ईअं हूंदो जो जेके बि भाइर भेनरूं ॾिसनि था शो ऐं कॉल कंदा असांखे, असां तव्हांखे हिकिड़ी म्यूज़िक ॿुधाईंदासीं, शोभा भाई त म्यूज़िक वॼाईंदा लाइव ऐं तव्हांखे गेस करिणो आहे त उहो कहिड़ो सॉन्ग आहे, ठीकु आहे? हिकिड़ो त इहो सेगमेंट थी वियो। ऐं ॿिया सवाल हमेशह मां तव्हांखां पुछंदी आहियां, त सवाल अॼु मां तव्हांखां ॿ पुछां थी, उन्हनि जो जवाबु ॾिजो ज़रूरु। पाकिस्तान जो सभिनि खां वॾो रेलवे टनल कहिड़ो आहे? पाकिस्तान जो सभिनि खां वॾो रेलवे टनल कहिड़ो आहे? टनल आई थिंक इनखे सुरंग बि चवंदा आहिनि। मां वरी सां रिपीट थी कयां, पाकिस्तान जो सभ खां वॾो रेलवे टनल कहिड़ो आहे? ऐं ॿियो सवाल आहे, पाकिस्तान जो पहिरियों निजी चैनल जो आगाज़ कॾहिं थियो? पाकिस्तान जे पहिरें निजी चैनल जो आगाज़ कॾहिं थियो, मतिलबु कहिड़े साल में थियो? त इहे ॿ सवाल आहिनि, इन्हनि जा जवाब असांखे ॾियो, कॉल्स कयो, नंबर तव्हांजी स्क्रीन्स ते अची रहियो हूंदो ऐं असांखे कॉल्स कयो। बसि थोरी देरि में असांजा गेस्ट बि हिते अची वेंदा, उन्हनि सां बि कचेरी कंदासीं, उन्हनि जी लाइफ जे बारे में पुछंदासीं ऐं रिपोर्टिंग जे बारे में पुछंदासीं त कहिड़े हवाले सां जेको आहे हो मतिलबु लाइक छा उन्हनि सोचे करे इहा फील्ड चूज़ कई। हूअं ई त घणेई फील्ड हूंदियूं आहिनि ऐं सिर्फ़ु हीअ ई फील्ड उन्हनि छो चूज़ कई। त बहरहाल कॉल्स कयो, खोड़ सारी कचेरी कंदासीं। ऐं यादुनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त यादूं इंसान जूं खोड़ सारियूं हूंदियूं आहिनि ऐं मूंखे बि कुझु लाइफ कुझु शयूं यादि आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां बि पंहिंजी लाइफ जे बारे में काई बि यादगिरी जंहिंखे हुजे, चवंदा आहिनि न यादगिरियूं संभाले रखिजां कमु ईंदई त जेकॾहिं तव्हां बि का यादि पंहिंजी संभाले रखी आहे त असां सां शेयर करे सघो था। असां सां गॾु कॉलर बि आहिनि, बशीर पठान। हलो, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम, बशीर पठान पियो ॻाल्हायां। जी जी, अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान, दुआऊं भेणनि जो ऐं प्रोग्राम रख ॾिसंदा आहियूं। जी जी, आज भी प्रोग्राम बेहतरीन है, थैंक यू सो मच। तव्हां सवाल पुछियो त वो कहिड़ो पाकिस्तानी चैनल आहे, निजी चैनल पर आहे, त वो पहिरियों त सिंधी में आहे त KTN आहे। ठीकु आहे, KTN खां अलावा भाउ चवां थी KTN खां अलावा ओ तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई। बिल्कुलु निजी चैनल जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उहो बिल्कुलु KTN आहे, पर KTN खां पहिरियां बि हिकिड़ो निजी चैनल आहे। उहो कहिड़े साल में जेको आहे उनजो आगाज़ थियो उहो तव्हां असांखे ॿुधाए सघो था। ऐं मुंहिंजो ॿियो सुवाल इहो हुयो त पाकिस्तान जो सभ खां वॾो रेलवे टनल सुरंग जेका आहे उहा कहिड़ी आहे? त इन्हनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल खोड़ आहिनि मूं वटि, पर मां फ़िलहालु तव्हांखां इहे ॿ सवाल पुछां थी। ऐं ॿियो बि सेगमेंट असां इंट्रोड्यूस करायो आहे, जीअं त मां तव्हांखे थोरी देरि पहिरियां ॿुधायो त उहो सेगमेंट इहो आहे। मां वरी सां तव्हांखे रिपीट थी कयां पई त असां हिकिड़ी म्यूज़िक प्ले कंदासीं हिते ऐं तव्हांखे ॿुधाइणो हूंदो, गेस करिणो हूंदो त उहो गानो कहिड़ो आहे। त उन खां पोइ जेको आहे जंहिंजो बि सही आंसर हूंदो असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं। त मां यादगिरियुनि जे हवाले सां ॻाल्हि पई कयां। मूंखे यादि आहे मुंहिंजो पहिरियों अवॉर्ड जंहिं टाइम में मां हिते KTN ते कमु पई कयां, KTN जो फर्स्ट अवॉर्ड मूंखे मिलियो हुयो एज़ बेस्ट एक्ट्रेस। उहो मूंखे यादि आहे, उन सां मुंहिंजी खोड़ सारियूं यादूं जुड़ियल आहिनि। ऐं ॿियो मोमेंट इहो हुयो त व्हेन आई पास्ड माई ग्रेजुएशन,
ऐं उन सां जुड़ियल मुंहिंजी खोड़ सारियूं यादूं आहिनि, छो त मूंखे उमेद न हुई त मां पास आउट कंदमि सीरियसली। ऐं उहो ॾींहुं जेको आहे ॾाढो इम्पोर्टेंट ॾींहुं हो मुंहिंजे लाइ, मुंहिंजी फैमिली लाइ, स्पेशली मुंहिंजे पेरेंट्स जे लाइ तमामु क़ीमती ॾींहुं हुयो। त असां सां गॾु कॉलर बि आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी यूनिस भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? भाउ तव्हांजी आवाज़ सही नथी अचे, छा था चओ? अल्हम्दुलिल्लाह भाउ, मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माल कलेक्शन भेण। गर्मी ॾाढी आहे शिकारपुर में। जी गर्मी मां ॾाढी आहे हिते असां वटि। भाउ गर्मी त हर जाइ ते आहे, कराची में बि ॾाढी गर्मी आहे। बस अल्लाह साईं खां दुआ आहे त बारिश जल्दी थिए ऐं रहमत वारी थिए। तव्हांजी आवाज़ सही नथो अचे थी। जी भाउ, छा चवणु चाहींदव? ॿियो अचे थो हाणे आवाज़? हाणे भेण सही थो अचे आवाज़। जी जी ॿुधायो, छा चवणु चाहींदव? भेण तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। Thank you. जी जी माशाल्लाह, थैंक यू भाउ। जी जी भेण। मां सवाल कयो, हुनजो जवाब ॾियणु चाहींदव? हा हा भेण ॿुधायो। सवाल इहो हुयो त पाकिस्तान जो सभ खां वॾे में वॾो रेलवे टनल कहिड़ो आहे? भेण रोड़ी ट्रेन स्टेशन ते। हलो ठीकु आहे, ॾिसूं था। ऐं ॿियो सवाल हुयो, पाकिस्तान जो पहिरियों निजी चैनल कहिड़ो हुयो? पीटीवी भेण। न न न न न न पीटीवी त ठीकु आहे। हलो ठीकु आहे भाउ, हलो। अच्छा, हिकिड़ो ॿियो सेगमेंट असां स्टार्ट कयो आहे, हिकिड़ी म्यूज़िक प्ले कंदासीं, तव्हांखे ॿुधाइणो हूंदो त उहो गानो कहिड़ो आहे, तव्हां रेडी आहियो हुन जे लाइ? जी जी ॿुधो म्यूज़िक ॿुधो। जी जी भेण। वाह जबरदस्त, ये वाटर कूलर आपका हुआ। थैंक यू सो मच यूनिस भाई। जी व्यूअर्स, नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त असांजा गेस्ट थोड़ी देर में अची वेंदा ऐं बिल्कुलु हू अची विया आहिनि हिते। ऐं उन्हनि जे बारे में मां तव्हांखे इहो ॿुधायां त माशाल्लाह ही इज़ वेरी टैलेंटेड एंड ही इज़ अ सीनियर रिपोर्टर असांजा, ऐं उन्हनि जो नालो आहे कादर लाशारी। त मां जीअं तव्हां सां ॻाल्हि कई हुई त चाहे सर्दी हुजे, चाहे गर्मी हुजे, चाहे आंधी हुजे, चाहे तूफ़ान हुजे, हिननि खे पंहिंजी रिपोर्टिंग करणी आहे। ऐं कहिड़ा प्रॉब्लम्स उन वक़्तु हिननि खे फेस ईंदा आहिनि, इहो हुननि खां पाण पुछंदासीं। लेट्स वेलकम हिम। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वेलकम टू रंगन भरी शाम। वॾी महिरबानी तव्हांजी। ठीकु आहियो? तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु। रिलैक्स आहियो? बिल्कुलु रिलैक्स। टेंशन में त न आहियो? टेंशन न आहे। ॾिसो, हुअ त तव्हां जेको आहे रिपोर्टिंग जी दुनिया में बादशाह आहियो माशाल्लाह सां। ऐं हिन वक़्तु जीअं मां तव्हां सां थोरी डिस्कशन कई त असां तव्हां खां हे बि कराईंदासीं, हे बि कराईंदासीं, तव्हां डिॼी त न विया आहियो? न न, मूंखे को ख़ौफ़ न आहे। सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। ॿियो ॿुधायो, छा पियो थिए अॼुकल्ह? बिल्कुलु सभु कुझु सही हले पियो माशाल्लाह। ऐं ख़बरनि जी दुनिया में 24 कलाक ख़बरनि जी दुनिया में रहूं था। सही। त वफ़ाक़ छा पियो करे, सिंध छा पई करे, सही, कौम परस्त सियासत काॾे पई वञे, कीअं पियो थिए, क्राइम केतिरी आहे, घटी आहे, वधी आहे, सही, त सॼो ॾींहुं बसि उन्हनि में ई लॻा पिया आहियो माशाल्लाह सां। तव्हां सीनियर आहियो खोड़ सारा, त तव्हांखे केतिरो अर्सो थी वियो आहे हिन रिपोर्टिंग फील्ड में? इन फील्ड में त मूंखे तक़रीबन कोई 20 साल थी विया आहिनि माशाल्लाह। ऐं कराची में बि तक़रीबन कोई 15 साल थी विया आहिनि। कराची खां अॻु में हुते ॻोठ में ई, उते बि आई रिपोर्टिंग हुई, ऐं वरी उतां ई हेॾे आयुसि, वरी इन ई इदारे सां यको 15 सालनि खां वठी। वो त ॾिठो वञे त शोबिज़ में घणा ई अहिड़ा बीट्स हूंदा आहिनि, पर तव्हां सिर्फ़ु रिपोर्टिंग खे ई छो चूज़ कयो? हाँ, इहो असल में छा आहे त शुरू में उते जेके दोस्त यार हुया, जेका कंपनी हुई, उहे असांखे वरी अहिड़ा दोस्त मिली विया, ख़ासि तौर ते कुझु सियासी पार्टियुनि में बि हुया, ऐं पार्टियुनि मां वरी पोइ इहो हुयो त जेको माण्हू पार्टी मां बेज़ार थिए थो, निकिरे थो, या हिकिड़ी उमिरि ताईं हली करे उनखां पोइ जेका फील्ड हुजे थी, सहाफ़त में काफ़ी माण्हू आया आहिनि सियासत मां। त असां बि कौम परस्त पार्टियुनि सां, मां हुयुसि अवामी तारीख़ सां हुयो, उनखां पोइ वरी सहाफ़ी दोस्त हुया, उते उन्हनि दोस्तनि सां ई गॾिजी करे वरी सहाफ़त वारे पासे अची वियुसि, त यको सहाफ़त ई हले पई। हाणे ॿियो कमु असां खां थींदो कोन, ज़ाहिर आहे, त उनजे करे सहाफ़त ई हले पई। ठीकु आहे। त
त मुंहिंजो ॿियो सवाल तव्हांखां इहो आहे त तव्हांखे खोड़ सारा मुश्किल केसिस मिलंदा हूंदा रिपोर्ट करण जे लाइ, त उन विच में तव्हांखे कोई प्रॉब्लम पेश आयो रिपोर्ट कंदे हुए? ज़ाहिर आहे त रिपोर्टिंग में मसइला त आहिनि, छो त इन में ख़ासि तौर ते ख़बर जी दुनिया जेका आहे, ख़बर तव्हां जेका बि ॾियो था त उन में हिकिड़ो दोस्त पैदा थिए थो, हिकिड़ो दुश्मन पैदा थिए थो। ख़बर जेका आहे उहा कंहिं माण्हू जे हक़ में हूंदी आहे ऐं कंहिंजे न कंहिंजे ख़िलाफ़ु हूंदी आहे। ख़बर ईअं बि कोन्हे को त ख़बर मां कंहिंखे ख़ुशी मिले। ज़ाहिर आहे त असां कंहिं हिकिड़ी पार्टी जेका आहे उनजो मौक़िफ़ जॾहिं ॾेई रहिया हूंदा आहियूं त ॿी पार्टी जेका आहे उहा ज़ाहिर आहे त उनमें मुतासिर थिए थी ऐं उहा ऑलरेडी दुश्मन थी वञे थी। त उहे बिल्कुलु इहे इशूज़ रहिया ऐं अञा बि आहिनि ऐं उन्हनि खे ज़ाहिर आहे फेस करिणो पवंदो आहे, छो त हीअ ब्लैकमेलिंग जी दुनिया आहे। हिन में हर माण्हू अॼुकल्ह जेको आहे जंहिंजे बि ख़िलाफ़ु जेकॾहिं का ख़बर अचे थी त भली उहो वॾेरो हुजे, सरदार हुजे, उहो निज नए तरीक़े सां वरी दुश्मनी ते जेको लहे थो। ख़ासि तौर ते हाणे सोशल मीडिया में जेको ॾिसूं था त रिपोर्टर जेकॾहिं का ख़बर टीवी ते ब्रेक करे थो या टीवी ते हलाए थो, उनजो रद्द अमल हुनजे ख़िलाफ़ु रिपोर्टर जे ख़िलाफ़ु ई सोशल मीडिया ते अचणु शुरू थी वञे थो। हर माण्हू जी हिकिड़ी सोशल मीडिया टीम आहे, स्ट्रीट क्रिमिनल खां वठी वॾेरे ताईं MP ताईं MLA ताईं जेके बि आहिनि उन्हनि जी हिकिड़ी टीम जुड़ियल आहे ऐं उहे सॼो ॾींहुं वेठा इन क़िस्म जा जेके थ्रेड्स आहिनि त उहे हिन वक़्तु जेके जदीद तरीक़ो आहे जेको उहो त सोशल मीडिया जे ज़रिए धमकियूं दाबा इहे सभु शयूं। बाक़ी इहो आहे त माज़ी में काफ़ी शयूं ईअं थियूं आहिनि या ख़ासि तौर ते अञा बि असांजा काफ़ी जेके रिपोर्टर दोस्त आहिनि उन्हनि खे उन्हनि जे घर वारनि खे उन्हनि जी फैमिलीज़ खे थ्रेड्स जेकॾहिं का शइ हले थी, ख़बर का रिपोर्ट थिए थी त उन में ज़ाहिर आहे त उन्हनि खे रिपोर्टरनि खे घणा थ्रेड्स हुजनि था। पर शहर में असां ॾिसूं था त हिते का अहिड़ी सूरत हाल न आहे। हिते जेका रिपोर्टिंग थिए थी, का प्रेस कॉन्फ्रेंस आहे, जेकॾहिं हलीम आदल शेख पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो त उहो हलीम आदल शेख ई ॻाल्हाए थो, जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था त उहे ई ॻाल्हाइनि था, उहा शइ रिपोर्ट थिए थी। पर ॿहिराड़ी में जेकॾहिं तव्हां चओ था त फलाणे वॾेरे जेको आहे सो माण्हू बदिराए छॾियो, खून कराए छॾियो या जवाबदार धुर खे सपोर्ट करे पियो, त उहो वॾेरो जेको आहे उहो सिधी रीति तव्हां सां दुश्मनी में अचे थो। त इहे जेके आहिनि से शयूं आहिनि। पर हिते कराची में मूं ॾिठो आहे त दौर हुयो, उन टाइम में पोइ रिपोर्टर्स खे धमकियूं या इन क़िस्म जी शयूं बिल्कुलु हुयूं, थ्रेड्स हुया। काफ़ी रिपोर्टर जेके आहिनि उहे मारिजी विया, शहीद बि थी विया। पर इहो आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा मुंहिंजे ख़्याल में रिपोर्टिंग जे लिहाज़ सां काफ़ी बहितर आहे, काफ़ी बहितर आहे हिन वक़्तु। ठीक, ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं, पर असां सां गॾु हींअर कॉलर आहिनि गुलरेज़ चांडियो लाड़काणी खां। हलो, अस्सलाम वालेकुम भाउ। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। जी भाउ। जी गुलरेज़ चांडियो ॻाल्हायां थो लाड़काणी खां। जी 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 भाउ, छा चवणु चाहींदव? जी कादिर लाड़काणी साहब वेठा आहिनि, सलाम दुआ कंदासीं। जी जी प्लीज़ कयो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम साईं, ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह अदा, ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? कुझु आहियो? सभु ख़ैर। किथां लाड़काणे मां ॻाल्हायो पिया चांडिया साहब? जी जी बिल्कुलु भाउ, लाड़काणे खां। लाड़काणो ख़ुशि लॻो पिया? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हां भाइरनि जो फर्स्ट क्लास। वॾी महिरबानी, तव्हां असांखे यादि कयो। तमामु ज़बरदस्त सुठो कमु कंदा आहियो ऐं तमामु बहितरीनु तव्हांजो कमु वणंदो आहे। अलाह तव्हांखे सलामत रखंदो। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी तव्हांजी। हेलो जी जी आवाज़ अचे पियो, बिल्कुलु ॻाल्हायो। जी जी अलाह सलामत रखंदो, ख़ुशि हुजो। ऐं अॼु जेको तबले में गाना ॻाल्हाए थो न, मतिलबु साहिबनि ते इहो हलाइजो त मां इहो सुञाणे सघां थो। बिल्कुलु बिल्कुलु, पर हुन खां पहिरियों तव्हां सवालनि जा जवाब ॾियो। जी सवाल ॿुधायो। सवाल मुंहिंजो इहो हुयो, मूंखां विसरी वियो। सवाल मुंहिंजो इहो हुयो त पाकिस्तान जो सभिनि में वॾे में वॾो रेलवे टनल कहिड़ो आहे? मुंहिंजे ख़्याल में रोड ई आहे, सभ खां वॾे में वॾो। हलो, हुन जो जेको जवाब मां एंड में ॾींदमि। ॿियो सवाल इहो हुयो त पाकिस्तान जो पहिरियों निजी चैनल कहिड़ो हुयो? पहिरियों म्यूज़िक चैनल। निजी चैनल? अच्छा, पहिरियों निजी चैनल। जी, मुंहिंजे ख़्याल में त PTV थी सघे थो। हलो ठीकु आहे, हाणे तव्हां सां गेम था खेॾो त म्यूज़िक वॼाईंदासीं हिकिड़ी, तव्हांखे ॿुधाइणो आहे त कहिड़ो गानो आहे। ठीकु आहे? अच
केसी बंदर ते हर उजड़े तोखे बजे तुम्हें संभलानी दो। चलो नो मैंने समझ मेरा नहीं। जी ठीक है बात, ठीक है। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग, टेक केयर, अल्लाह हाफिज। थोड़े मुश्किल बजाए ये फौरन पकड़ लेते हैं गाने। या तो वरी गूगल को करे ईंदा आहिनि जवाब ॾियण लाइ, पर माशाल्लाह नो डाउट असांजा कॉलर्स जेके आहिनि न ॾाढा एक्टिव थी विया आहिनि, एनर्जेटिक आहिनि। अच्छा ॿियो इहो ॿुधायो त तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो, किथे गुज़रियो, तव्हां किथां बिलोंग कयो था? बचपन मुंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो काछे सां आहे। दादू डिस्ट्रिक्ट जो इलाइक़ो आहे, जोही तालुक़ो आहे, ऐं वाही पांदी काछे जी एरिया आहे, उते ई गुज़रियो बचपन पंहिंजो वाही पांदी में ई। ऐं वाही पांदी खां अलावा त किथे बि असां को अहिड़ो सफ़र न कयो, न ई किथे का लॾ पलाण कईसीं, ऐं उते ई गुज़रियो वाही पांदी में। ऐं वाही पांदी खां पोइ वरी डायरेक्ट कराची, ऐं हाणे जेको वॾपण आहे उहो कराची में गुज़रे पियो 15 सालनि खां वठी। बाक़ी बचपन जेको हुयो उहो त ॻोठ में ई। इहे सभु रांदियूं जेके ॾिसूं था हाणे त माज़ी जो हिसो थी वियूं आहिनि, उनमें फीते हलाइण खां वठी लाटू खेॾण ताईं, उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके पाणियुनि जूं रांदियूं हुजनि थियूं, उते जेके वाह वही अचनि था जबलनि मां, ऐं ॾाही ॿूची खां वठी ॿियूं जेके बि आहिनि, इहे सभु जूं सभु बचपन में मतिलबु इहे रहियूं। चोर पुलिस खेॾण खां वठी हा बिल्कुलु। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे उनमें बहिराड़ियुनि में, छो त आहिनि ई इहे घणे भाङे एंटरटेनमेंट जेका आहे उहा ॿी त का हूंदी न आहे बहिराड़ी में, न कहिड़ा पार्क आहिनि, न को घुमण जी जाइ आहे, बसि पोइ पाड़े जा ॿार ऐं जेके बि दोस्त यार हुजनि था उहे हिक ॿिए सां ई सॼियूं रांदियूं सभु ॻाल्हियूं कचहरियूं बहिराड़ी में जीअं आहे। जंजो बि तालुक़ु आहे, उहे उन्हनि शयुनि खां वाक़िफ़ हूंदा। जेके तव्हांजा दोस्त हुया उहे अॼु ॾींहं ताईं आहिनि दोस्त? हा बिल्कुलु आहिनि, बचपन जा जेके बि दोस्त हुया, पर हाणे दोस्तनि जा हिकिड़ा फेज़ हुजनि था न, हर 10 सालनि खां पोइ दोस्तियूं चेंज थियनि थियूं, थिए थो। बाक़ी जेके खेॾण वारा हुआ, जन सां लाटू गॾु खेॾियोसीं उहे बि आहिनि, जन सां गॾु पढ़ियासीं उहे बि आहिनि, जन सां गॾिजी सहाफ़त कई उहे बि आहिनि, जन सां गॾिजी सियासत में रहियासीं उहे बि आहिनि। सभु जा सभु दोस्त आहिनि, पर हाणे इहो आहे त राब्ते में कुझु आहिनि, बाक़ी घणे भाङे राब्ते में न आहिनि। ऐं जन सां राब्तो आहे जेके बि आहिनि रसाई ताईं, बाक़ी इहो आहे त कंहिंसां बि का कावड़ या कंहिंसां बि का अहिड़ी शइ न आहे। बाक़ी सभु को पंहिंजे खफ़े में, पंहिंजनि कमनि कारनि में। हाणे जेके लाटू जन सां गॾु खेॾंदा हुआसीं, उन्हनि जा हींअर मुंहिंजे ख़्याल में जेके पुट आहिनि उहे के लाटू खेॾंदा हूंदा, उन्हनि खे बि ॿारड़ा थी विया, असांखे बि ॿारड़ा थी विया। हाणे ज़ाहिर आहे त उहे पंहिंजी ज़िंदगी में पूरा, असां पंहिंजी ज़िंदगी में पूरा। इहा त आहे। असां सां गॾु कॉलर बि आहिनि, नूर चांग भाउ असां सां गॾु आहिनि शाहपुर चाकर खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम भाउ। हाँ जी, नूर चांग वाला शाहपुर चाकर का मैडम। जी कीअं आहियो, ठीकु आहियो? हाँ राणो जी भाउ। कभी सब चूंगा। जी हाँ, अरे तव्हांजो सवाल है डिपार्टमेंट रेलवे ट्रैक आहे रोहिणी। ठीकु आहे, ॿियो सवाल जो जवाब आहे? ये पेपर आउट थी वियो लॻे थो। जी ॿियो तव्हां जो संभाले रखंदो 1984 में साइकिल रेसिंग कई, सागर जिले जो चैंपियन थियो, 1984 में उहो मूंखे यादगिरी आहे अॼु ताईं। माशाल्लाह भी आहे, एसपी मूंखे इनाम पियो ॾे, ॾाढी मूंखे उन टाइम में ख़ुशी थी भेण। माशाल्लाह ॾिसो इहे ई यादियूं हूंदियूं आहिनि न जेके इंसान चाहे केतिरो बि वॾो थी वञे यादि रहंदियूं आहिनि। कोई शेर में ॿुधाईंदुसि भेण। जी ॿुधायो। मिला मारो सां मुर्की पिया खीर, काट जा कोट चढ़ाए सोनिया ही ज़ंजीर, में साईं नेरन वहाए मनीर, वाह जबरदस्त। भाउ असां तव्हां सां हिकिड़ी गेम खेॾंदासीं इंशाअल्लाह भाई, इंशाअल्लाह। पर मां तव्हां सां हिकिड़ी गेम खेॾंदसि, हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, तव्हांखे ॿुधाइणो आहे त कहिड़ो गानो आहे। जी भाउ तव्हांजी आवाज़ मूंखे सम्झ में नथी अचे, ॾाढी ब्रेक थी थिए तव्हांजी आवाज़। हेलो, थैंक यू सो मच। मुंहिंजे ख़्याल से तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई, लाइन्स में ॾाढी डिस्टर्बेंस हुयूं। व्यूअर्स जॾहिं बि कॉल्स कंदा कयो, हमेशह चवंदी आहियां
त टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो ऐं उन कमरे खां ॿाहिरि निकिरी ईंदा कयो ऐं प्रॉपर सिग्नल्स में अची असांखे कॉल्स कंदा कयो त जीअं असां बि तव्हांजी प्रॉपर ॻाल्हि ॿुधूं, तव्हां बि असांजी प्रॉपर ॻाल्हि सम्झो। त कादिर साहब इहो ॿुधायो न त मतिलबु तव्हांजो जेको कमु आहे ॾाढो स्ट्रेसफुल आहे, हेक्टिक जॉब आहे तव्हांजी, मतिलबु कॾहिं कॾहिं त तव्हांखे 24/7 बि कमु करणो पवंदो हूंदो, खोड़ सारी सिचुएशंस ईंदियूं आहिनि, खोड़ सारा मतिलबु अल्लाह से माफ़ करे कंहिं वक़्तु कुझु बि थी सघे थो, न ॾींहं जी ख़बर हूंदी आहे न राति जी ख़बर हूंदी आहे। जीअं मां सवेर खां वेठी चवां पई तूफ़ान हुजे, आंधी हुजे, बारिश हुजे, तव्हां कीअं मैनेज कंदा आहियो सभु कुझु? पोइ मैनेज हाणे त करे था वञूं, थी थो वञे, पर शुरूआती ॾींहंनि में ॾुखियाई थिए थी। मतिलबु हाणे जेकॾहिं को बम धमाको थिए या सूरत हाल ख़राब थी वञे, कंहिं मार्केट में ई बीठा हुजो, त हर माण्हू जी कोशिशि इहा हूंदी आहे त जल्दी में हू पंहिंजे घर पहुचे। त माण्हू घरनि ॾांहुं भॼी रहिया हूंदा आहिनि ऐं असां उन धमाके ॾांहुं भॼी रहिया हूंदा आहियूं, त उन जाइ ते पहुचणो आहे ऐं पहुची करे सिचुएशन ॿुधाइणी आहे जेका बि सूरत हाल आहे। ऐं काफ़ी भेरा त ईअं बि थियो कराची में त शुरू में दहशतगर्द जेके आहिनि उहे को नंढो धमाको कनि पिया, जीअं ई पुलिस ऑफिसर या जेके असांजा फोर्सिस जा माण्हू पहुचनि पिया या मीडिया वारा पहुचनि पिया, वरी ॿियो धमाको कनि पिया। हुननि खे इहो त नुक़सानु जेको आहे सो वधि में वधि जीअं थिए, या हॉस्पिटल में जेकॾहिं तव्हां को ज़ख़्मी खणी था वञो, डेड बॉडीज़ जेके हॉस्पिटल में वञनि त उते हॉस्पिटल में धमाका। त इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे त उहो असांजो कमु अहिड़ो आहे बिल्कुलु, जॾहिं कराची में बरसातूं वसनि ऐं माण्हू ज़ाहिर आहे त कोशिशि कनि था त माण्हू घर में ई हुजे, घर खे बचाए, ॿारनि खे टाइम ॾिए, ऐं रोडनि ते पाणी बीठल हुजे त असांखे उन पाणी वटि बीही ऐं सूरत हाल ॿुधाइणी आहे त हिन कराची में जेका आहे सो हीअ सिचुएशन आहे, या धमाको हुजे, का ॿी बदमनी हुजे, या कहिड़े बि क़िस्म जी का सूरत हाल जॾहिं ख़राब थिए थी। सो इन क़िस्म जूं, ऐं मुंहिंजी बीट ख़ासि तौर ते अहिड़ी आहे क्राइम बीट, मतिलबु अचानक थिए थी, जेको कुझु थिए थो उहो अचानक थिए थो। जेकॾहिं कंहिं वटि का सिंध गवर्नमेंट आहे या के ॿियूं पार्टियूं आहिनि त उहे हिकिड़ो ॾींहुं या हिकु कलाकु ॿ कलाक अॻु में ॿुधाईंदा आहिनि त असां हीअ प्रेस कॉन्फ्रेंस करणु वञूं पिया, अची तव्हां अटेंड कयो। पर असां वटि जेका सूरत हाल आहे, बस केॾी महिल बि कल्टी थिए थी त उहा कोन था ॿुधाइनि, का ख़बर नथी पए, का ख़बर नथी पए, अचानक ख़बर पए थी। त ईअं इन क़िस्म जूं काफ़ी शयूं थियूं आहिनि त माना माण्हू सिटी खां पोइ ॿाहिरि बि नथो निकिरी सघे, जेकॾहिं निकिरूं त पोइ ॿुधाइण बि मजबूरी हूंदी आहे, लिकी बि नथा वञी सघूं, त न्यूज़ डायरेक्टर खां वठी सभिनी खे। ऐं केतिरा ई भेरा ईअं थियो आहे त माण्हू जॾहिं लिकी वञे, मिसाल मां हाणे ईद जे टाइम ते को मोकलूं थियणियूं हुयूं, 2 ॾींहं खां पोइ मूंखे मोकल करणी हुई, त हिकिड़ो ॾींहुं अॻु में मूं सोचियो त हाणे सुभाणे खां मुंहिंजी मोकल शुरू आहे ऐं मां अॼु ई निकिरी थो वञा ॻोठु, ॿुधायमि कंहिंखे बि कोन को 2 वॻे। जीअं मां जामशरे वटि पहुतुसि त मूंखे फ़ोन आई त जहाज़ किरियो आहे, किथे आई? त मूं चयो मूंसां मज़ाक न कयो, ईअं न कयो, तव्हांखे कंहिं ॿुधायो हूंदो त मां निकिरी वियो आहियां, इन करे मज़ाक था कयो। चयो न मज़ाक न आहे, जहाज़ किरियो आहे एयरपोर्ट वटि ऐं पहुच उते, त वरी उतां ई वापसी करे ऐं रिपोर्टिंग करणु इहे शयूं। ज़ाहिर आहे त मुंहिंजो कमु अहिड़ो आहे जंहिंमें अचानक उहे सभु शयूं थियनि थियूं, उन्हनि खे मुंहुं ॾियणो आहे ऐं आहे बि सेकंडनि जो जहिड़ो। त जेकॾहिं असां कुझु सेकंड बाद में आयासीं, कुझु मिंट बाद में आयासीं, त पोइ ॿियो चैनल जेको आहे सो उहा शइ रिपोर्ट करे थो, त वरी इहे पुछण आहे, ॿियूं शयूं ज़ाहिर आहे मुक़ाबले जो दौरु आहे, त फील्ड जेका आहे उहा काफ़ी जेको आहे सो टफ आहे। पर उनजे बावजूदि हिन में जेके वास्ता जुड़िया आहिनि, जेके तालुकात जुड़िया आहिनि, त उनमें हाणे का तकलीफ़ नथी थिए। मतिलबु जेको लाश खणण वारो आहे उहो बि राब्ते में हूंदो आहे, जंहिंखे इतला मिले थो, ईदी वारो हुजे, छिपा वारो हुजे, जिते पहुचे थो त हिते ज़ख़्मी जो इतला आहे, हिते ख़ुदकशी कई आहे कंहिं माण्हू, हिते हीउ वाक़ियो थी वियो आहे, बस कल्टी थी आहे, त उहे डायरेक्ट ॿुधाइनि था सभ खां पहिरीं उहे फुटेज वीडियोज़। हाणे ज़ाहिर आहे हिन वक़्तु व्हाट्सअप ॿियूं शयूं अची वियूं आहिनि, त कैमरा खे एतिरी तकलीफ़ कान थी अचे, त उहे ऑटोमेटिक अची थियूं वञनि शयूं, त ज़ाहिर आहे। पर कमु जेको आहे उहो बिल्कुलु टफ आहे, मतिलबु अहिड़ो आहे जंहिंमें ख़तरो बि हुजे, जान जो ख़तरो बि हुजे, ऐं माण्हू सम्झे त हिते जेकॾहिं वञूं था का फायरिंग थी सघे थी। मिसाल 2 धुरियुनि में को जहिड़ो हले थो, ईअं थींदो हुयो त अलियारी में काफ़ी भेरा गैंगवार जा जेके इशूज़ हूंदा हुया, पुलिस ऑपरेशन लाइ पहुचे थी त गैंगवार हुननि ते फायरिंग करे होॾां बि फायरिंग हले थी, होॾां फायरिंग हले थी। हाणे सभिनी जो मुक़ाबिलो लॻो पियो आहे, सभु चैनल बीठा आहिनि, हर माण्हू इन कोशिशि में आहे त एक्सक्लूसिव शयूं जेके आहिनि उहे असां ॾियूं, त उनमें बीही करे ऐं उतां ज़ाहिर आहे त हिकिड़ो ख़ौफ़ बि थिए थो, ऐं जेके वरी असांजा मिट अज़ीज़ ॾिसनि था, ज़ाहिर आहे उन्हनि खे बि हिकिड़ो ख़ौफ़ टेंशन ते माण्हू जेका हिते बीठो आहे। त सूरत हाल अॻु में त माना माज़ी में अहिड़ी बि हुई त सुबुह जो तव्हां नाश्ते करण खां अॻु में ई ख़बर पए त सिविल हॉस्पिटल में 15 लाश आया आहिनि,
जना में 10 आया आहिनि, अब्बासी शहीद में 5 आया आहिनि। त इन क़िस्म जी जेके शयूं माना नाश्ते करण खां अॻु में तव्हांजी डेड बॉडीज़ ॾिसो, उन्हनि जे मथां बीहो, वरी उन्हनि जा जेके मिट अज़ीज़ आहिनि उन्हनि खे रोईंदे पंहिंजनि प्यारनि जे मथां, त इन क़िस्म जी उन खां पोइ नाश्तो करिणो आहे, उहे फुटेज, उहे वीडियो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल, इहे सभु शयूं करे, त इन क़िस्म जी जेके शयूं आहिनि उहे त हाणे हिन वक़्तु असां करे पार थी विया आहियूं ऐं हिन शहर में हिन वक़्तु अमन अमान जेको आहे उहो बहाल आहे। पर रिपोर्टिंग जीअं तव्हां ॿुधायो पिया त अहिड़ी सूरत हाल जंहिंमें दुनिया जेको आहे सो महफ़ूज़ जाइ ॾे वञे ऐं असांजी रोड जेका आहे सो उन बदमनी ॾांहुं हुजे, जिते मसइलो थियो हुजे, जिते धमाको थियो हुजे, जिते गोली हलंदी हुजे, उते असांखे वञणो पए थो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असांजो हींअर टाइम थियो आहे ब्रेक जो, पर ब्रेक तव्हां वठंदव पंहिंजी रिपोर्टिंग वारे अंदाज़ में। ब्रेक मूंखे ई वठिणो आहे त जेके असां ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे असां थोरी देरि लाइ उन्हनि खां मोकिलायूं था ऐं वरी असां हाज़िर थियूं था हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं रंगन भरी शाम में, मंडे टू फ्राइडे तव्हां सां गॾु हूंदा आहियूं 4 खां 6 ऐं असां सां गॾु हिते कादिल आशरी साहब मौजूदु आहिनि, न्यूज़ रिपोर्टर, सीनियर न्यूज़ रिपोर्टर ऐं क्राइम रिपोर्टर जंहिंखे असां चवंदा आहियूं, त खोड़ सारियूं न्यूज़ ब्रेक कंदा आहिनि ऐं हींअर असां वटि कॉलर बि आहिनि, मज़हर बलोच। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो मज़हर भा। हेलो 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 हेलो, अस्सलाम वालेकुम भा, कीअं आहियो? ठीकु आहियो? गा मेरे दीवाने दिल इस भाग। दुनिया से क्या हासिल, हमसे कोई प्यार करे, हम लोग नहीं हैं इस काबिल। थैंक यू सो मच भा। तव्हां त सिर्फ़ु गानो ॿुधाइण लाइ ईंदा आहियो, न तव्हां कचहरी कई असां सां, न सवाल जो जवाबु ॾिनो, न असां सां तव्हां गेम खेॾी। हलो ख़ैर, अहिड़ा कॉलर्स बि ईंदा आहिनि। अच्छा, तव्हांखे गाने वग़ैरह सां शौक़ु आहे? बिल्कुलु शौक़ु आहे ऐं मौसीक़ी ज़ाहिर आहे रूह जी ग़िज़ा आहे ऐं मौसीक़ी हर माण्हू ॿुधे थो, कंहिंखे घटि टाइम लॻे थो, कंहिंखे वधीक टाइम ॾिए थो मौसीक़ी खे, ऐं मौसीक़ी ॿुधण जी बि हिकिड़ी एज बि हुजे थी ऐं हर एज जी पंहिंजी पंहिंजी मौसीक़ी आहे। हाणे जेकॾहिं गाना ॿुधूं था त उहे कॾहिं कॾहिं ट्रेवलिंग कजे थी, गाॾी में जेकॾहिं मुंहिंजी का पसंदि हुजे त ॿार दाऊं कंदा आहिनि त तूं असांखे इहे गाना थो ॿुधाई, ॿारनि जी पंहिंजी पसंदि हुजे थी, असांजी पंहिंजी पसंदि हुजे थी, त ज़ाहिर आहे त हिकिड़ो फ़र्क़ु पए थो। बाक़ी मौसीक़ी ज़ाहिर आहे हुनमें उस्ताद बुखारी आहे, शेख अयाज़ आहे, हिननि जी जेका शाइरी आहे या ख़ासि तौर ते तबस्सुम साहिब जी जेका शाइरी आहे तमामु ज़बरदस्त आहे। इहा शाइरी जेका हुन सां दिलचस्पी, मौसीक़ी सां दिलचस्पी, सुठा सुठा फ़नकार ख़ासि तौर ते मंज़ूर सखराणी जेका ॻाई उस्ताद बुखारी जी शाइरी, उहा तमामु शानदार, या तबस्सुम जी शाइरी बि हुननि जेका ॻाई आहे। सो बाक़ी हिन वक़्तु त ॾिसो था त हर कलाम जो जवाब बि लॻो पियो आहे, वठण मौजा जानी दोल धमामनि सां ईंदासीं वरी उनजो बि जवाब अलाए केतिरा तव्हांजे लाइ कॉल आहे। जी बिल्कुलु, तव्हां वठो कॉल। हेलो हेलो, आवाज़ न पियो अचे। हेलो, गुंगो कर रागो। हेलो हेलो, आवाज़ न पियो अचे। मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे। अच्छा, त मां तव्हां सां पोइ हिकिड़ी गेम हिते भली खेॾो, खेॾो न, फासण खां पोइ कहिड़ो फतकण। हा, फासण खां पोइ कहिड़ो फतकण, सही ॻाल्हि आहे, सही मिसाल आया। त हिन में खोड़ सारियूं पर्चियूं पयूं आहिनि, पर तव्हांखे हिकिड़ी या ॿ पर्ची खणणी पवंदी। इहे लिखियो वञो जीअं डांस हूंदी का ॿी शइ मूंखे त फासाए छॾींदो। हलो, पर कॉल वरी सां अची वई आहे, तव्हां रिसीव कयो कॉल। ठीकु आहे। हेलो हेलो, आवाज़ हेलो हेलो, आवाज़ सही न, आवाज़ नथो अचे। हलो, जेसि ताईं गेम था खेॾूं, पर्ची खणी तव्हां मूंखे ई ॾिजो। अच्छा ठीक है, जेको नसीब में आयो, जेको न्याणियो नसीब। अरे
मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मतलब तव्हांजी नेचर कहिड़े क़िस्म जी आहे? तव्हां शाय आहियो, शर्मीला आहियो, या मतलब जेको दिल में ईंदो आहे चई छॾींदा आहियो? न मूंखे जेको दिल में ईंदो आहे उहो चई छॾींदो आहियां। अच्छा घणे भाङे पर हाणे ज़ाहिर आहे ते किथे किथे न बि चवणो हूंदो आहे। मुंहिंजी टाइमिंग ख़राब न आहे, मतलब जेका शइ जिथे चवणी आहे तव्हां लाइ हिकिड़ो VIP सवाल निकितो आहे हिन में। हाणे वो हिन में निकितो ई आहे त अगरि का छोकिरी तव्हांखे पसंदि अचे ऐं उनखे प्रपोज करणो हुजे त तव्हां कीअं प्रपोज कंदव उनखे? अच्छा, मां प्रपोज न कंदुसि। न कंदव? हा, शादी टीवी मुंहिंजी ज़ाल ॾिसे न भाभी त समझे थी न, शी अंडरस्टैंड करे थी। हलो ठीक आहे, भाभी जे बारे में ॿुधायो, तव्हां उन्हनि खे प्रपोज कयो या तव्हांजी अरेंज मैरिज हुई? न, अरेंज मैरिज आहे। अरेंज मैरिज? हा बिल्कुल अरेंज मैरिज। ठीक आहे, तव्हां पंहिंजे प्यार जो इज़हार त कयो हूंदो न उन्हनि सां? न, कॾहिं बि न। ईअं कीअं थो थी सघे? बहराड़ी में प्यार जो इज़हार हूंदो ई न आहे। अरे छो न हूंदो आहे? प्यार जो इज़हार त प्यार हूंदो न भाभी, ॾिसो था उहो अबो अमा कंदा आहिनि, उहो वञी पसंदि कंदा आहिनि, उहो ई शादी कराईंदा आहिनि। बहरहाल हिनखे छॾियूंसि था, हिकिड़ी वर्मी ये सब मूंखे ई करणी हुन जा। बस ॿ पर्चियूं। ठीक आहे। ही त मुंहिंजे ख़्याल में करे वेंदो कंहिं बि पॉलिटिशियन पर्सनैलिटी जी कॉपी करे ॾेखारियो। मूंखे नथी सघंदी। टी पर्ची कोई डायलॉग चई ॿुधायो उनजो जेको तकिया कलाम हुजे। मां नथी सघंदुसि। नथी सघंदी? हलो ठीक आहे, इन लाइ को अदाकार खपे। हलो सही आहे, नो प्रॉब्लम। असां सां गॾु कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम भाउ। हेलो, मुंहिंजे ख़्याल में प्रॉब्लम आहे कोई, इन में लाइन में प्रॉब्लम आहे कोई। अच्छा, त हाणे गानो ॿुधूं हिते हिकिड़ो? हा बिल्कुलु ज़रूरी आहे। कहिड़ो ॿुधंदव गानो भला? जेको ॿुधाए साईं, ॾाढो सुठो आवाज़ आहे। जी जी माशाल्लाह। जेको इनजी पसंदि हुजे। तो इनवारी पसंदि असांजी पसंदि। जी जी जी, थोरो व्यूअर्स के भी एंटरटेन कयूं, तव्हांखे भी एंटरटेन कयूं, छो जो ॻाल्हियूं त ॾाढियूं ड्राई थी वेंदियूं आहिनि पोइ। हाँ हाँ बिल्कुल। फिर दिल कर रहा है गजल। जी जी जी। आपसे मिल के हम कुछ बदल से गए, शेर पढ़ने लगे गुनगुनाने लगे, आपसे मिल के हम कुछ बदल से गए, शेर पढ़ने लगे गुनगुनाने लगे, पहले मशहूर थी अपनी संजीदगी, पहले मशहूर थी अपनी संजीदगी, अब तो जब देखिए मुस्कुराने लगे, आपसे मिल के हम कुछ बदल से गए। हमको लोगों से मिलने का कब शौक था, हमको लोगों से मिलने का कब शौक था, महफिल आराई का कब हमें ज़ौक़ था, आपके वास्ते हमने ये भी कहा, आपके वास्ते हमने ये भी किया, मिलने जुलने लगे आने जाने लगे, आपसे मिलके कुछ बदल से गए। बड़ा खूबसूरत शेर है और इस गजल का हासिल गजल शेर कह सकते हैं। हमने
जब आपकी देखी दिलचस्पियां, हमने जब आपकी देखी दिलचस्पियां, आ गई चंद हमें भी तब्दीलियां। एक मुसव्विर से भी हो गई दोस्ती, एक मुसव्विर से भी हो गई दोस्ती, और गज़लें सुनाने लगे, आपसे मिलके हम कुछ बदल से गए। अब ये है हाल अहवाल कि ये जो शेर है वो मेरी अपनी आप बीती है। आपके बारे में पूछ बैठा कोई, क्या कहें हमसे क्या बदहवासी हुई। आपके बारे में पूछ बैठा कोई, क्या कहें हमसे क्या बदहवासी हुई। कहने वाली जो थी बात हो ना सकी, बात जो थी छुपानी बताने लगे, आपसे मिलके हम कुछ बदल से गए। शेर पढ़ने लगे, गुनगुनाने लगे, पहले मशहूर थी अपनी संजीदगी, पहले मशहूर थी अपनी संजीदगी। अब तो जब देखिए मुस्कुराने लगे, आपसे मिलके हम कुछ बदल से गए, आपसे मिलके हम कुछ बदल से गए। जबरदस्त, बहुत आला शायरी माशाल्लाह से, बहुत प्यारा गाया आपने। क्या लगू ताकि जबरदस्त जबरदस्त शायरी, जबरदस्त आवाज भी जबरदस्त है। तहां क्या है शुरू शायरी जो शौक? हाँ शौक था है, बिल्कुल है। लिखंदा आयो? मां आर्टिकल वगैरह या ॿियूं शयूं काफ़ी लिखियूं आहिनि, पर शायरी जेको आहे सो न कई आहे। शायरी वरी हिकिड़ो अलॻि फन आहे। शायरी पसंदि ज़रूरु कई आहे, सुठी शायरी पसंदि, बाक़ी शायरी कई न आहे। पाण कंहिंखे वधीक पढ़ंदा आहियो? मां जीअं तव्हांखे ॿुधायो त उस्ताद बुखारी जी जेका शायरी आहे उहा तमामु ज़बरदस्त आहे। ख़ासि तौर ते जेको असांजो बहिराड़ी जो माण्हू आहे, जेको आम माण्हू आहे, जेको पढ़ियो लिखियो न आहे, हुनजी एॾी सादी ॿोली आहे जो उन सादगी में ई सभु कुझु ॻाल्हाए थो, ॿुधाए थो। ऐं हुनजी शायरी जेका आहे उहा हर माण्हू जी ॼण का पंहिंजी कैफ़ियत आहे। ऐं उस्ताद बुखारी खां पोइ तबस्सुम साहिब जी जेका शायरी आहे उहा बि तमामु बहितरीन शायरी आहे। निस्बत शेख अयाज़ त वॾो शाइर आहे, पर शेख अयाज़ हुजे या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेका शायरी आहे उहा कुझु माण्हू सम्झी सघनि था। ऐं हीअ जेका आम ॿोली जंहिंमें हुजे थी उहा बहिराड़ी जो बि आवाज़ उन में आहे, आम माण्हू सम्झी सघे थो, उहा घणी ॿुधी वञे थी। ऐं उस्ताद बुखारी खे जेको आहे सो तमामु घणो ब्रेक खां पोइ हिन शायरी खे कंटिन्यू कंदासीं। असांजो टाइम थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे बि न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियो रंगन भरी शाम में। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, आवाज़ में ॾाढो शोर पियो अचे। हाणे सही आहे भाउ? हेलो 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 हेलो, मुझे ख्याल में कोई प्रॉब्लम आहे लाइन में। बहरहाल तव्हां नेक्स्ट टाइम वरी कॉल ट्राई कजो, इंशाल्लाह मिली वेंदी। ब्लैक एंड व्हाइट टेलीविजन जॾहिं हीअं हलंदी त एंटीना खे हेॾे हेॾे करण लाइ मथे कंहिंखे चवणो पवंदो हो। जिते भी सिग्नल सही अचनि उते आवाज़ सही अचे, पिक्चर क्लियर अचे। वाकई इहो दौर बि हुयो हिकिड़ो, असां इलाही नंढा हूंदा हुआसीं त यादि आहे, इहो दौर बि मूंखे यादि आहे। या लकड़े खे सही ॻाल्हि आहे। अरे तव्हां पंहिंजी फैमिली जे बारे में थोरो ॿुधायो, घणा ॿार आहिनि तव्हांजा? माशाल्लाह सां मूंखे 5 ॿार आहिनि माशाल्लाह, ऐं 4 न्याणियूं आहिनि। हिकिड़ो पुटु आहे आकाश अली, कंवल आहे, उन सां गॾोगॾु मुसरत आहे, यास्मीन आहे ऐं महक
जंहिंखे असां ॿिली चवंदा आहियूं। अच्छा अच्छा ऐं हू पाण ॿिलियुनि सां प्यार कंदी आहे, चवंदी आहे मूंखे ॿिली चओ। ऐं मेक ॿिली हींअर असांजो प्रोग्राम बि ॾिसंदी हूंदी। माशाल्लाह माशाल्लाह। हेलो मेक आहे मुसरत जेका आहे उहा दादली आहे असांजी। ॿियनि वटि हिकिड़ो मोबाइल आहे, मुसरत वटि 2 मोबाइल आहिनि। अच्छा इहो छो भला? उहा दादली आहे न। ॿार त पोइ ॿार ई हूंदा आहिनि न। ॿार हूंदा आहिनि पर पाण में विढ़ंदा न आहिनि त हुनखे विढ़नि था। मां इहो ई कवर कयां पियो न, अॻे प्रोग्राम में कंहिं मूंखे घुरायो, मां कमल जे नाले चयो दादली आहे, जेको कावड़ी हेठी आहे। हाणे मां उहो बंदि कवर पियो कयां। मुसरत आहे, आकाश, सभु जा सभु दादला आहिनि, ॾाढा होशियार आहिनि ऐं हिक ॿिए सां प्यार कनि था, पढ़नि था। आकाश O लेवल में पढ़े पियो ऐं कमल आहे, मुसरत या यास्मीन, उहे बि सेंट लॉरेंस स्कूल में पढ़नि था, ॾाढा होशियार आहिनि ऐं सभु असां हिक ॿिए सां प्यार कयूं था। मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा, असां सभु ॿारड़ा जेके आहिनि, माना असांजी फैमिली ॾाढी सिंपल फैमिली आहे ऐं सभु हिक ॿिए सां अटे जुझूं था। काॾे मां वञा थो त कॾहिं बि माना इहो आहे त को न को ॿार खणी वेंदो आहियां पाण सां। ईअं माना राति जो जेकॾहिं किथे रहां त मज़ो न ईंदो आहे। पोइ कॾहिं आकाश गॾु हूंदो आहे, कॾहिं कमल गॾु हूंदी आहे, कॾहिं को ॿियो ॿारड़ो। पर घणे भाङे हाणे महक जो जेको ज़िद हूंदो आहे, महक नंढड़ी आहे, उहा चवंदी आहे मां बि हलां पर मूंसां गॾु अम्मा बि हले। पोइ सभु जा सभु असां वेंदा आहियूं। कंहिं वटि बि को नंढड़ो बि कमु हुजे, हाणे सेवण वञिणो हुयो दरगाह ते हाज़िरी जे लाइ, त उन ॾींहुं बि महक ज़िद कयो त सभु हलंदासीं। पोइ वरी सभई निकिरी पियासीं। माना कमु भली कंहिं हिकिड़े जो हुजे पर हुनमें इहो आहे सभिनी खे एॾी अटैचमेंट आहे। माशाल्लाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। असां सां गॾु कॉलर बि आहिनि, सनाउल्लाह। हेलो अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम, शहर कंबर खां सिमाट गुफाम थो ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह तुंहिंजा इंसान शुक्र लॻो पियो आहे, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। भाउ जी छा चवणु चाहींदव? हेलो लाइन में अॼु वॾो मसइलो, आवाज़ पाण कटिजे थो। बस अदा असां बि मैनेज था कयूं, तव्हां बि मैनेज कयो। आवाज़ अचे पियो? जी, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था, ॾाढो सुठो थो लॻे माशाल्लाह। थैंक यू भाउ, थैंक यू। ईअं ॾिसंदा रहो। अच्छा, मां कुझु सवाल कया, हुन जो जवाब ॾींदो? जी जी, सवाल पुछो। सवाल इहो त पाकिस्तान जो सभ खां वॾो रेलवे टनल कहिड़ो आहे? असल में जेको हेड क्वार्टर जे हवाले सां उहो रॉयल्टी स्टेशन आहे, बाक़ी वॾी जेका रेलवे आहे न उहा लाहौर स्टेशन आहे। सुरंग, सुरंग जंहिंखे चवंदा आहिनि, रेलवे जेको आहे न टनल जंहिंखे सुरंग चवंदा आहियूं असां। ऐं गेस्ट तव्हांजे के वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। जी 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 जी, सभु ख़ैर। तव्हां सवाल जो जवाब ॾियो, तव्हां ॾाढो जेको आहे वरी हेॾे अची वियो। सुरंग जेका आहे उहा किथे आहे? वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। रुगो पंहिंजे कम जी ॻाल्हि पिया कयो, असांखे ॿुधो ई न पिया। हा हा, असां हमरा खे चयो आहे एंटीना मटाए पियो, लाइन सही थी वेंदी। हा, म्यूज़िक खे सुञाणो बिल्कुलु। जी भाउ, ये खबर ना लाइक मरण खां पोइ तो संग थियण जो आखिरी थोड़ा दे आसान बस हाणे इहो नियत आसान वाला। दिल में अॼु रात तुंहिंजी ठीक है भाउ, ठीक है। थैंक यू सो मच। जब से तूने मुझे दीवाना बना रखा। तव्हां गायो, तव्हां गायो। दिल में अॼु रात तुंहिंजी याद भरी आ शायद। माइक माइक माइक। थोड़ी सुन लेते हैं। तुंहिंजे याद एतबार ते आहे, तुंहिंजे यादनि जे न एतबार ते आहे। दिल मुंहिंजी नाहे खाली पत्थरनि जी भरी आ शायद। दिल में अॼु रात तुंहिंजी याद भरी आ शायद। जबरदस्त। पत्थरनि जी, हाँ, समथिंग लाइक दैट। पत्थरनि जी भरी। ये रिपोर्टिंग जे वाले से याद आयो छा? तुंहिंजे यादनि जे अञा एतबार ते आहे, दिल मुंहिंजी न आहे का पत्थरनि जी भरी आहे शायद। मतिलबु एतिरियूं हुन वटि यादूं आहिनि ऐं एतिरो वज़न आहे हुनजे दिल में जो पत्थर थो महसूस करे।
अच्छा मां तव्हांखे हिकिड़ो सवाल इहो करणु चाहींदसि, रिपोर्टिंग कंदे वक़्तु उहे कहिड़ियूं मतिलबु लिमिट्स हूंदियूं आहिनि इंफॉर्मेशन ब्रेक करण जे लाइ? इंफॉर्मेशन में ख़ासि तौर ते हिकिड़ो त कैमरा जूं जेके हुजनि थियूं उहे उन्हनि जो ख़्यालु रखिणो आहे, मुल्क जे ख़िलाफ़ का शइ न हुजे या का अहिड़ी शइ न हुजे जंहिंमें माण्हुनि में को उत्साह पैदा कजे त हू झेड़े ते लही अचनि। मिसाल का मज़हबी का शइ आहे, असां किथे बीठा आहियूं ऐं उते जेको आहे का मज़हबी ॻाल्हि करे विझूं जंहिंसां माण्हू जेके आहिनि से उन्हनि में को विगोड़ वारी सूरत हाल पैदा थिए या का अहिड़ी तकरारी ॻाल्हि करे विझूं जंहिंसां के मसइला पैदा थियनि, त उन हवाले सां ॾाढो। ऐं हाणे त कैमरा में काफ़ी सख़्तियूं अची वियूं आहिनि, या सोशल मीडिया ते बि तव्हां ॾिसंदो जेकॾहिं का रत लॻल बि का शइ तव्हां का शेयर कयो था त उहा डिलीट थी वञे थी, त उन हवाले सां कैमरा जूं जेके सख़्तियूं आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु करिणो आहे। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ख़्यालु रखिणो आहे त उनमें इंफॉर्मेशन हुजे, मतिलबु असां जेका इंफॉर्मेशन ॾियूं था को क़त्लु थियो आहे किथे को क़त्लु थियो त इहा त ख़बर असां ॾियूं था त क़त्लु थियो आहे, उहो छा सां क़त्लु थियो आहे, कुहाड़ी लॻी आहे, उनखे डंडो लॻो आहे, गोली लॻी आहे, छा का टारगेट किलिंग आहे या को फुर मज़ामत आहे या को ज़ाती झेड़ो आहे, प्लाट जो झेड़ो आहे, ज़मीन जो आहे, को कारोकारी आहे, त उनमें इंफॉर्मेशन हुजे त हिकिड़ो क़त्लु जेको थिए थो उहा मुतासिर धुर आहे, उनजो मौक़िफ़ जेको आहे सो उहो लाज़मी आहे त हिनखे क़त्लु जेको उन्हनि जो प्यारो थियो आहे उनखे कंहिं क़त्लु कयो आहे, छो कयो आहे। जेकॾहिं हू चवनि था त असांजे हमरा खे आबिद महर क़त्लु कयो आहे त उहो इल्ज़ाम वेठा धुर आहे आबिद महर, त उनमें आबिद जो बि मौक़िफ़ ज़रूरी आहे त हुन छो क़त्लु कयो, उहो त इन्हनि ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़। उनखां पोइ असां पाण बि ॾिसूं पिया त किथे हिननि जो मामिलो को ज़मीन जो मामिलो त न आहे को त इनखे डाइवर्ट कनि पिया या का पुराणी दुश्मनी आहे, असुलु क़ातिल जेको आहे उहो अञा ॿियो आहे, त उनमें पुलिस जो जेको मौक़िफ़ आहे हद जो जेको SHO हुजे या SP आहे, SSP आहे, DIG आहे, उन्हनि जो मौक़िफ़ बि ज़रूरी हूंदो आहे। त इनखे बिल्कुलु बिल्कुलु रिपोर्ट अच्छा टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। जी व्यूअर्स टाइम थियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, असां सां गॾु हिते कादिर लाशारी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि सां सुठी कचहरी थी रही आहे ऐं जेको आहे उन्हनि खां असां थोरो गानो ॿुधंदासीं, पर हिन सवाल खां पोइ जीअं त मां उन्हनि सां ॻाल्हि पई कयां त जॾहिं हू इन्वेस्टिगेट कंदा आहिनि त पुलिस बि उन्हनि सां गॾु हूंदी आहे, पाण बि रिपोर्टिंग कंदा आहिनि, त मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो त जॾहिं उन टाइम तव्हां रिपोर्टिंग कयो था, इन्वेस्टिगेट कयो था ऐं तव्हांखे कुझु सुराख मिली थो वञे पियो ऐं उन खां पोइ जॾहिं पुलिस चवे थी त हाणे असांजो कमु आहे फर्दर हिनखे इन्वेस्टिगेट करण जो, त छा तव्हां पोइ उन्हनि सां गॾु अॻिते वञी इन्वेस्टिगेशन कंदा आहियो या बसि तव्हांजो कमु उते ई ख़तमु थी वेंदो आहे? ॾिसो को बि वाक़ियो जॾहिं थिए थो त उन वाक़िए जे हवाले सां पुलिस हुजे, सहाफ़ी हुजनि ऐं जेके असांजा रज़ाकार इदारा आहिनि उहे सभु जा सभु हिक ॿिए सां राब्ते में ई हुजनि था ऐं सभई हिक ॿिए सां शयूं शेयर कयूं था, छो त असांजी का बि हिक ॿिए सां दुश्मनी न आहे ऐं पुलिस जेकॾहिं आहे त उहो पंहिंजो कमु करे पई, असां पंहिंजो कमु कयूं पिया। जेको वाक़ियो थी वियो आहे उहो सोसाइटी जो इशू आहे, उनमें को पुलिस जो इहो न आहे त को माण्हू मारिजी वियो आहे, कुझु बि थियो आहे। पुलिस जो कमु आहे पोइ जवाबदारनि खे गिरफ़्तार करणु ऐं असुलु जेके जवाबदार आहिनि मामले खे इन्वेस्टिगेशन करे असुलु मुलज़िमनि खे सज़ा ॾियारणु, इहो पुलिस जो कमु आहे। पर हिते खोड़ सारा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके तव्हांखे ज़ाहिरी तौर ते ॿिया नज़र ईंदा। मिसाल का औरत अचे थी जेका चए थी त मूंसां ज़्यादती थी वई आहे, मूंसां 5 माण्हुनि ज़्यादती कई आहे, त हाणे ख़बर त माण्हू इहा ई ॾिए थो त औरत इहो पई चए, पर उनजे पोयां मसइलो जेको हूंदो आहे उहो टियों हूंदो आहे, उनजे फ्लैट ते कब्ज़ो आहे। पुलिस खे चए थी त मुंहिंजे फ्लैट जो कब्ज़ो ख़तमु करायो, पर पुलिस चए थी असांजो कमु ई न आहे, तव्हां कोर्ट वञो, कोर्ट में वञे थी त वरी उन में काफ़ी टाइम लॻी थो वञे, पोइ इहो बहानो करे जेके कब्ज़ो कयो वेठा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का FIR का कार्रवाई करे पोइ ॻाल्हियुनि त इहो अचे थो त हाणे FIR असां ख़तमु कराईंदासीं, असांजे घर जो कब्ज़ो ख़तमु कयो। त इन क़िस्म जा हिते खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि जेके असुलु न हूंदा आहिनि, जिन जे पोयां कहाणी ॿी हूंदी आहे, कहाणी टी हूंदी आहे। मिसाल को वालदेन को घर में पंहिंजी धीउ खे कारो करे मारे थो ऐं ख़बर अचे थी त पिस्टल जो फायर जेको आहे सो छुटी वियो, ईअं ई जेको आहे सो अचानक ऐं हुनखे लॻी वियो, या हुनजो जेकॾहिं को घर मां लाश मिले त चवंदा ख़ुदकशी कई अथसि, पर असुलु जेके हुनजा पहलू हूंदा आहिनि, असुलु वाक़िया जेके हूंदा आहिनि उहे ॿिया हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे हुन जेका इन्वेस्टिगेशन थींदी आहे त जेकॾहिं को क़त्लु थी थो वञे, मिसाल मां क़त्लु थियां थो त मुंहिंजे क़त्ल मां इन्वेस्टिगेशन इन में ई शुरू थिए थी, त मुंहिंजे क़त्ल मां, मुंहिंजे मारण मां फ़ाइदो कंहिंखे आहे,
इनके वधीक मतलब बेनिफिशरी केरु हूंदो सही मूंसां ज़ाहिर आहे त तव्हांजी का दुश्मनी कान्हे का सही। मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी का मिल्कियत हुजे मुंहिंजी का शइ हुजे मुंहिंजो को उहिदो हुजे का बि शइ हुजे या किथे मां कंहिंजे लाइ रुकावट हुजां उहो रुकावट वारो उहो ॾिसंदा त उहो केरु हो उहो सही कीअं ॻाल्हि खोड़ सारा अहिड़ा जेके वाक़िया आहिनि असां ॾिसूं था त इलाही सारियूं शयूं जेके आहिनि उनमें इन्वेस्टिगेशन ख़ासि तौर ते हिन वक़्तु वरी जेके टेक्निकल शयूं अची वियूं आहिनि उन्हनि वॾी मदद कई आहे सही मिसाल को क़तल थिए थो डिफेंस वारे इलाइक़े में उते हू चवनि त इन क़तल में फिलाणो माण्हू मुलवस आहे उनजी जेकॾहिं असां लोकेशन कढायूं हिन वक़्तु जदीद सहूलियत आहे उहा त अचे पई दादू जी सही त उनमें कीअं उन क़तल कयो CDR उनजी कढाइजे या जियो फेंसिंग जेका अची वई आहे त जिथे बि को वाक़ियो थिए थो जियो फेंसिंग जे ज़रिए उते जेके बि नंबर कमु कनि पिया उहे समूरा नंबर उते अची वेंदा सही त हिते ही नंबर जेके आहिनि उहे मौजूदु हुया त उन मां बि उहो इन्वेस्टिगेट कंदा त हिन क़तल में केरु मुलवस थी सघे थो कंहिंजी का दुश्मनी या कंहिंजे को कंहिं तंज़ीम सां वास्तो कंहिं ॿी शइ सां त हिन वक़्तु जेका जदीद टेक्नोलॉजी आई आहे उनमें त जवाबदारनि जा जेके बयान रिकॉर्ड कनि था उहे बि अहिड़ा सॉफ्टवेयर अची विया आहिनि सही त उन बयान में बि जवाबदार केतिरो कूड़ ॻाल्हाए थो उहा बि ख़बर पए थी केतिरो सच ॻाल्हाए पियो उहा बि ख़बर पए थी सही उनमें अच्छा हिकिड़ो सही ॿियो ॻाल्हि सवाल मां तव्हांखां इहो करणु चाहींदमि त कोई अहिड़ो वाक़ियो पेश आयो तव्हां सां जॾहिं तव्हां रिपोर्टिंग कयो था काफ़ी सीरियस रिपोर्टिंग कयो था ऐं कोई उते अहिड़ो को फनी वाक़ियो थी वियो हुजे जो सभई खिली पिया हुजो सीरियस रिपोर्टिंग कंदे कंदे मां अॻु में बि कंहिं प्रोग्राम में इहो ॿुधायो हुयो त स्कूलनि जूं मोकलूं हुयूं जी 2 महीना स्कूलनि जूं मोकलूं पूरियूं थियूं ऐं जॾहिं स्कूल खुलिया पहिरियों ॾींहुं हुयो त मूंखे चयूं त तव्हां लाइव कयो असां लाइव कंदासीं त स्कूल मां जॾहिं मोकल थिए थी उहा असां लाइव कंदासीं नाज़रीन खे ॾेखारींदासीं त अॼु ॿारड़ा आया केतिरा आया हाज़िरी केतिरी आहे उन्हनि में केतिरो जोश जज़्बो या उन्हनि सां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हां मोकलूं किथे गुज़ारियूं कीअं गुज़ारियूं उनमें मां सिंध मदरसुल इस्लाम में वियुसि उते बीठो आहियां हेॾां बेल वॻो आहे मूं हिते चयो त लाइव कट कयो हाणे असां अची विया आहियूं ऐं मां बि शुरू थियुसि त नाज़रीन 2 महीननि जी मोकल खां पोइ हाणे जेको आहे सो ॿारनि जा स्कूल खुली विया आहिनि अॼु असां हिते मौजूदु आहियूं ॿार अचनि पिया असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं मां माइक हीअं कई लाइव आहियूं ऐं सभु ॿारड़ा जेके हुया उहे माइक सभु कुझु चए पियो मूंखे ॾियो मूंखे ॾियो मूंखे ॾियो ईअं करे मूंखां माइक फिरियो हलिया विया भई हाणे मां हुननि खे ॾिसां पियो लाइव हुयो हाणे लाइव त हिते ज़ाहिर आहे त कुझु सेकंडनि जो फ़र्क़ु हूंदो आहे उहो हुननि बंदि कयो ऐं पोइ वरी ॿियनि ख़बरनि ते हलिया विया पर हू सॼा मंज़र ॾिसनि पिया त हाणे छा पियो थिए पोइ मां माइक जे पोयां मुंहिंजो कैमरामैन ॿारनि खां फुरण लाइ ॿार होॾे भॼी वियो होॾे भॼी वियो हुनखे ॾेई छॾी हुनखे टीचरनि खे चवां टीचर चवनि था हाणे छा कयूं ॿार आहिनि हाणे हिननि खे पोइ हुननि खां माइक वरितीसीं ऐं इहो सीन ईअं जेका थी वियो अच्छा कोई रिपोर्टर ॿुधायो जेको तव्हांखे फील थींदो हुजे त हे सुठी रिपोर्टिंग करे थो ऐं हिन जो अॻिते जेको आहे फ्यूचर सुठो आहे इलाही चाहे वो KTN जो हुजे या कंहिं ॿिए चैनल जो हुजे सुठी रिपोर्टिंग काफ़ी रिपोर्टर कनि पिया या जेके सीनियर आहिनि जीअं BBC में आहे रियाज़ सोहेल उहो तमामु बहितरीनु रिपोर्टिंग करे पियो ख़ासि तौर ते जेके अंग्रेज़ी मीडिया सां आहिनि या ॿाहिरी मीडिया सां जेके आहिनि उन्हनि जी रिपोर्टिंग जेका आहे उहा तमामु बहितरु हूंदी आहे मूंखे ॾाढो शौक़ु आहे उन रिपोर्टिंग जो त इन्वेस्टिगेशन जेका आहे सो रिपोर्टिंग जेका आहे उहा हुजे ऐं उनमें सभु पासा सभु शयूं हुजनि अॼुकल्ह जेको चैनलनि में आहे त बसि उहो उन महिल ई 5 मिंटनि जो खेल आहे उते ॿुधायोसीं नाज़रीन हाणे हीअं थी वियो हाणे हीअं थी वियो हूअं थी वियो उनजा सभु पहलू या स्टोरीज़ जेका आहे उहा उन ते कमु न पियो थिए त अंग्रेज़ी अख़बारनि में ॾिसूं था जेके रिपोर्टर आहिनि या ॿाहिरी मीडिया सां जेके आहिनि उहे सुठो कमु कनि पिया उन्हनि जो बहितरु कमु आहे बाक़ी जेके आहिनि असां वटि बि ॾाढा मेहनती रिपोर्टर आहिनि ख़ासि तौर ते इम्तियाज़ मस्तोई हाणे आयो आहे असां KTN न्यूज़ में ॾाढो सुठो कमु करे पियो सजाद लाशारी आहे नौजवान छोकिरा आहिनि सगीर चांडियो ॾाढो बहितरु रिपोर्टर आहे सिंध सेक्रेटरीएट में ख़ासि तौर ते जेके ख़बरूं कढे पियो ब्रेकिंग ख़बरूं जेके कंहिं वटि बि न हूंदियूं आहिनि कावश में बि रोज़ाना जे बुनियाद ते हुनजूं छपनि थियूं त इहे जेके आहिनि नौजवान छोकिरा तमामु बहितरु कमु कनि पिया हिननि जो कमु वणंदो बि आहे सही तव्हांजे न्यूज़ डायरेक्टर कॾहिं तव्हांखे दड़का ॾिना त तव्हां हीअ मिस करे छॾी ख़बर नोक झोक त हलंदी रहंदी आहे न हा इहो त आहे पर असांजो इहो आहे त न्यूज़ डायरेक्टर साहिबु जेको आहे उहो असां शुक्र कंदा आहियूं जो रिपोर्टर बि हुयो उनजे करे हू क़दुरु कंदो आहे उनखे ख़बर आहे त रिपोर्टिंग केतिरी ॾुखी आहे कीअं आहे रिपोर्टर जा कहिड़ा बहाना हूंदा आहिनि इन में असांखे इहो आहे त हुनजो को दबाव जेको आहे सो न हूंदो आहे पर इहो आहे त हिन मां असांखे नुक़सानु इहो हूंदो आहे त हू असांजा कूड़ जल्दी में पकिड़े थो छो त हू ख़ुदि रिपोर्टर रहियो आहे त हुनखे सॼी ख़बर आहे हुनखे जेकॾहिं असां चऊं त हाणे असां स्पॉट ते बीठा आहियूं या पहुचूं था पिया
त हू असांजी रिपोर्टिंग मां लहजे मां ई सम्झी वेंदो त किथे बीठो आहे ईअं सही त उन में इहो आहे त इहे इन क़िस्म जी शयूं आहिनि बाक़ी इहो आहे त के दड़का या इन क़िस्म जी शयूं सही हिन में न आहिनि बाक़ी माज़ी में जेके रहिया सही उन्हनि खे यानी यादि करणु हींअर बेकार आहे बाक़ी उन्हनि जी यादूं असां वटि ॾाढियूं आहिनि थैंक यू सो मच खोड़ सारियूं हुयूं तव्हां सां करणियूं रहिजी वियूं टाइम कीअं गुज़री वियो ख़बर ई न पई हूअं असां जेको आहे शोभी भाई खां गानो ॿुधंदा आहियूं पर अॼु मां तव्हां खां ॿुधंदसि असांजा व्यूवर्स चाहिनि था त तव्हां खां कुझु ॿुधूं अॼु वेंदे वेंदे पर उन खां पहिरियों तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव हा मैसेज इहो ई ॾींदुसि त जेके बि जिथे बि जंहिं बि शोबे सां लॻापियल माण्हू आहिनि उहे पंहिंजी महिनत कनि ऐं महिनत सां ई अॻिते वधनि मुस्तक़बिल जेको आहे उहो नौजवाननि जो आहे ख़ासि तौर ते जेके नौजवान पढ़नि पिया असां चाहींदासीं त उहे पंहिंजी पंहिंजी मंज़िल जे लाइ जेको आहे सो महिनत कनि ऐं मायूसी किथे बि न कनि मंज़िल जेका आहे उहा परे न आहे ऐं हर माण्हू मंज़िल ते पहुची सघे थो ईअं बि न आहे त को हिकिड़ो माण्हू न पहुची सघियो हुजे ऐं उनखे मिसाल बणाए ऐं माण्हू जेको आहे सो मायूस थी वेही रहे पर उहे माण्हू जेके मंज़िल ते पहुची विया आहिनि उन्हनि जा मिसाल हुजनि असां वटि ऐं असांजा हौसला जेके आहिनि बुलंद हुजनि त असांजी मंज़िल जेका बि हुजे उहा असां खां परे न आहे कहिड़ो बि कमु हुजे जंहिं बि शोबे सां लाॻापियल माण्हू हुजे उनमें महिनत करे ऐं मायूसी न करे इंशाल्लाह उनजी मंज़िल जेका आहे उहा मंज़िल ते पहुची वेंदो थैंक यू सो मच मां तव्हां खां व्यूवर्स ॿ सवाल कया हुया उन्हनि सवालनि जो जवाब बि मां तव्हांखे ॾींदी हलां सवाल कयो हुयो त पाकिस्तान जो सभिनि खां वॾे में वॾो रेलवे टनल यानी सुरंग कहिड़ी आहे त उहा आहे खोजक टनल ऐं ॿियो सवाल मां तव्हां खां कयो हुयो त पाकिस्तान जो पहिरियों निजी चैनल कहिड़ो हुयो हुनजो कॾहिं आगाज़ थियो त उहो हुयो STN 1990 में त हाणे इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे वरी मुलाक़ात थींदी हिकु ॿिए नए सुठे गेस्ट सां गॾु तेसि ताईं मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ गानो ज़रूरु ॿुधायो गानो ॿुधूं अथव तव्हांजो त नओं हिकु सुठे गेस्ट सां गॾु हीउ गेस्ट सुठो न आहे न बिल्कुलु सुठा आहियो रोज़ सुठा सुठा घुराईंदा आहियूं न हा उस्ताद गानो ॿुधायूं था काफ़ी टाइम खां पोइ गानो ख़ैर आहे रात आई वई तू न आए कई रात आई वई तू न आए कई माक में मेंदरा काक रोंदी रही माक में मेंदरा काक रोंदी रही रात आई वई तू न आए कई माक में मेंदरा काक रोंदी रही बावरा तो सिवा छावरा छा कबा बावरा तो सिवा छावरा छा कबा सिजवी दोलई पेरवींदा रही सिजवी दोलई पेरवींदा रही रात आई वई तू न आए कई माक में मेंदरा काक रोंदी रही माक में मेंदरा काक रोंदी रही सिर अयाज़ अजे दिनो के न जातो तो छो सिर अयाज़ अजे दिनो के न जातो तो छो रत अदिय ताऊ जो सिंध
रत अॾीअ तां उॾियो सिंध ॾिसंदी रही रात आई वई तूं न आए कई माक में मेंदरा काकरो मरी रही माक में मेंदरा काकरो मरी